दीदार का मुशर्रफ खुसूस दरबार आलिया भरचुंडी शरीफ जे चश्मो चराग हजरत पीर तरीक़त ताबे शरीयत साहिबजादा साईं अब्दुल मालिक दामत बरकातुहुल आलिया अल्लाह साईं जन जे इज्जतुन साईं जन जे दीन दुनिया में इजाफो फरमाए। बुजुर्गन जे औलाद जी मौजूदगी मुसलमानन जे ला बाइस बरकत बाइस खैर हुंदो आहे। कुरान मजीद में मूसा कलीमुल्लाह जो अल्लाह ताला वाक़ियो बयान फरमायो आहे जॾहिं खिज़र अलैहिस्सलाम ऐं मूसा अलैहिस्सलाम भित जी तामीर पिया फरमाइनि। मूसा कलीमुल्लाह चयो त इहा भित जी तामीर छाजे लाइ था कयूं? त हज़रत सैयदना मूसा कलीमुल्लाह फरमायो त हिन भित जे हेठां ॿिन यतीम छोकरनि जो खजानो पोशीदा आहे। व अबूहुमा सालिहा उन्हनि जो अबो हिकिड़ो सालिह मर्द अल्लाह जो वलीउल्लाह हो। इन जे करे असां नबी उन जी ख़िदमत में मसरूफ़ आहियूं। अल्लाह वारनि जा बच्चा बि बाइस बरकत हूंदा आहिनि। असीं खुश नसीब आहियूं जो लखें माण्हुनि जे लाइ हिदायत जो सरचश्मो खानकाह भरचुंडी शरीफ जा चश्मो चराग असांजी अखियुनि जे आॾो आहिनि। उन सां गॾोगॾु उलमाए किराम सादात इज़ाम नबी जा बचड़ा सेब तव्हांजी महफ़िल में आहिनि। मां हिन सुहिणी महफ़िल खे सजाइण में हज़रत अल्लामा व मौलाना साईं हाकिम दामत बरकातुहुल आलिया जन खे सदबार मुबारकबाद पेश कयां थो जिन जी मेहनतुनि ऐं कोशिशुनि सां अॼु असां ज़िक्र मौला अली ॿुधण जे लाइ जमा थिया आहियूं। तवज्जो मुरिया सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह। सुन्नी मदीने वारे साईं जी हर निस्बत सां प्यार कंदो आहे। आका जी हर निस्बत सां असां सभिनी खे चाहता। महबूब मुस्तफ़ा करीम जे बचड़नि सां बि प्यार आहे, साधन सां बि प्यार आहे। महबूब जे जिस्म सां जुड़ियल हर ताल्लुक़ सां प्यार आहे। बल्कि असां सुन्नी त इहे चवंदा आहियूं त जन राहुन ता मदीने जो ताजदार गुज़री वञे ओ जिते मुझे आका जा कदम लगन उन पाक मिट्टी ता असां पंहिंजो सिर कुर्बान करे छॾियो। असांखे मदीने वारे साईं सां प्यार आहे, मदीने वारे साईं सां मोहब्बत आहे। वो महबूब जे जिस्म जो जुड़ियल कपड़ो छो न हुजे, नबी सोने जे मथे जी पग छो न हुजे, मुझे आका जे अखियुनि में पवंदड़ सुरमे जा कतरा छो न हुजन, मुझे नबी जे कदमन सां पवण वारी नालैन जेका अर्श घुमी आई उन नालैन पाक सां असांखे इश्क ऐं मोहब्बत। मुझे दिल पर नबी की इज्जत, मुझे दिल पर नबी की रिफत, मुझे महबूब मुस्तफा करीम जो पंजी जात जो शान त आला है। मदीने वाले साईं जे पंजे मकाम जो तब जिक्र सजो कुरान भरियो पियो आ। जो नबी अब एहतराम पिया कन, अल्लाह जा नबी इस्तिकबाल पिया कन। मेराज वारी रात बैतुल मामूर ते अल्लाह जा मलाइक मदीने वाले साईं जो इस्तिकबाल पिया कन। एतरा मलाइक दीदार जे ला आया जो जन्नतुन में समायल सिदरतुल मुंतहा जो वण जने नबी सुनो आयो त दीदार मुस्तफा जे ला महबूब जो फैज हासिल करन जे ला एदा मलाइक जमो थिया जो कुरान तो फरमाए इज यंश सिदरत मा यंशा। सिदरा के ढकींदड़ शे ढके वरतो सिदरा जो वण नजर न पियो अचे। एदा मलाइक नबी जो दीदार करन जे ला आया। अर्श मोहल्ला ते बैठल रब तो फरमाए जिब्रील वन मुझे नबी
नबी के अरशन दे वटिया जो इन्नी मुश्ताकुन इलैक फरमाए मुझे महबूब के मुझे पैगाम दे तो महबूब अरशन ते अचो जो तुझो रब तुझे दीदार जेला मुश्ताक बैठल सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह नबी दी जात जो शान मुझे महबूब जो जात मुकद्दस जो शान अल्लाह मुजम्मिल भी चयो मुदस्सिर भी चयो चेहरे वद्दुहा जो जिक्र फरमायो निगाह मुस्तफा जो जिक्र फरमायो यदे मुस्तफा जो जिक्र फरमायो अल्लाह ताला हर लिहाज का शान वारो बनायो पर नबी जे जिस्म मा जेको पत्थर मुबारक निकरे सो भी शान वारो वा नबी सुने जे मथे मुबारक जो वार वार शान वारो वा मदीने वाले साईं जे जिस्म ते लगंदड़ कपड़ो शान वारो वा पर साईं किबला मुफ्ती साहब जी बुधायो त नबी सुने जे वात मां पिक मुबारक निकरे वात जो पानी निकरे तो वो वात जी लुआब बीमारन जे ला शिफा बणजी वने सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे मुर्शिद दिल पर साईं मातली वाले शेर से सुभान अल्लाह सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह गुलाबन जी खुशबू पिरियं जे पत्थर में आहे नूर उन जे अखर अखर थकल न मोहब्बत वाली सुभान अल्लाह गुलाबन जी खुशबू गुलाबन जी खुशबू ओ पिरिय जे पत्थर में आहे नूर उन जे अखर अखर में जिस्म जे मथा मथ कदे कोन वेठी सुभान अल्लाह जिस्म जे मथा मथ पयो को न पाछो पयो को न पाछो अदा पिरिय जो पत्थर में आहे नूर उन जे अखर अखर में गुलाबन जी खुशबू गुलाबन जी खुशबू पिरिय जे पत्थर में आहे नूर उन जे अखर अखर में सुभान अल्लाह मरीजन ले मरहम लुआबे तहन मरीजन ले मरहम लुआबे तहन विछण सा मिठाई थी विछण सा मिठाई थी खारे खुहर में आहे नूर उन जे अखर अखर में मथे के मालिश मालिश कजे तव्हांजी ज़ोर बोर ॾिजे न तव्हांखे चांहि वांहि प्यार जो पोस भला मदीनो ॾेखारींदो सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे महबूब जो शान त निरालो आ जे बुधाईंदो वेंदस वक्त गुज़री वेंदो जिंदगियूं गुज़री वियूं आहिनि अञा हयातियूं पुॼाणीअ ते पहुची वेंदियूं पर मुंहिंजे नबी जो शान न घटियो आहे न घटिजी सघे थो न माण्हुनि ॿुधाए तंग कयो आहे न तंग करे सघनि छा अञा त मुंहिंजे आका जे शान जी शुरूआत ई को ॿुधाए न सघियो आहे अर्ज़ इहो पे कयुमि त
सुनो तो शान वारो पर जेका निस्बत नबी सां जुड़ी वने को महबूब सां जुड़ी वने मिली वने को जेतरी निस्बत रखी जे जेतरी उल्फत रखी जे जेतरी चाहत रखी जे आका जी जेतरी खिदमत कई अल्लाह ताला उन खिदमत जो उनके इहो सिलो दींदो आ जो जीअं नबी शान वारो तो नबी जे खातिमन के वो अल्लाह इहे शान वारो मान वारो बनाए छॾी तो नबी जे दीन जी खिदमत करे आका जे फरमान जी खिदमत करे तो नबी जे कौल जी खिदमत करे मदरसे जी सूरत में तबलीग जी सूरत में तहरीर जी सूरत में किताब जी सूरत में मदीने वाले आका जे दीन जी खिदमत करे पैगाम मुस्तफा पहुंचाने जे ला कोशिश करे अल्लाह ताला उन जो भी शान वधाए छॾींदो आ 1400 साल पोइ पैदा थियनि बुज़ुर्ग दीन जो इल्म बखेड़ण वारा पोइ पैदा थियनि पर खिदमत जो नबी जे दीन जी था कनि ॻाल्हि जो मदीने वारे साईं जी था कनि अल्लाह जो हबीब तो फरमाए इन्हनि खे आम न समझजो मामूली न समझो ये मुझे दीन जा आलिम मोहम्मद करीम जे सीने जा वार जे आलिमन खे ॾिठो उन्हनि खे मोहम्मद करीम खे ॾिठो समझो दाले को तो समझो बस दीन जी क़ीमत मदीने वाले साईं जी हदीस बयान करने जे करे अल्लाह जो कुरान बयान करने जे करे अले ध्यान मूरी आले सुभान अल्लाह सुभान एडो शान पियो दे एडो मकाम पियो दे एडो दर्जो पियो दे एडी इज्जत पियो दे सुभान अल्लाह हाणे अंदाज़ो लगायो जे धूप दूर रूबरू मुझे दिल पर नबी जो दीदार कयो हूंदो उन जो अल्लाह केॾो शान वधायो जो सुभान अल्लाह नबी सुने जा असहाबी गुलाम मदीने वाले साईं के ॾिठल कलमो असां बि पढ़ियो वा असां बि चवंदा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अब कलमो पढ़ो था सभई मुसलमान आहियो सभई मोमिन आहियो अल्हम्दुलिल्लाह चओ अल्हम्दुलिल्लाह पर असां जे ला फैसलो थींदो क़यामत जे ॾिहाड़े फैसला थींदा हिसाब किताब थींदा पर जन दूबदू रूबरू वदुहा जो चेहरो ॾिठो जन साम्हूं वेही मदीने वारे साईं जो दीदार कयो अल्लाह जे क़ुरान क़यामत ताईं अचण वारनि खे अॻे ई ॿुधाए छॾियो वकुल्लु अदल्लाहुल हुस्ना जेके मुझे नबी जा सहाबी इन्हनि हरनी सां मूं अल्लाह जन्नत जो वाइदो करे छॾियो आहे असां जन्नत जो वाइदो आहे असां केॾी बि इबादत कयूं केॾी बि बंदगी कयूं रोज़ा बि रखो नमाज़ूं पढ़ो ज़कातूं ॾियूं ख़ैरातूं कयूं अमल कयूं नेक बणिजो सालिह बणिजो पर रब जी मर्ज़ी आहे क़बूल करे या न करे उन्हनि खे अखाए या न खाए पर नबी जा सहाबी आका तो फरमाए को मानो जबल ओहद जेतिरो सोन ख़ैरात करे एॾा मुंहिंजो असहाबी हिकिड़ो किलो कणक जो या जूअर जो ख़ैरात करे तव्हांजे जबलनि जेतिरो सोन ख़ैरात करण खां हिननि जी वॾी कणक जी ख़ैरात करण अञा वॾी शान वारी सवा लखा साहबी हुया तक कमोबेश सुभान अल्लाह अॼु जो मवाली तो चवे छाजे ला दा साहब जी ॻाल्हि कयो छाजे ला दा साहब जो ज़िक्र कयो कहिड़ी ज़रूरत पई आहे माज़ अल्लाह सल्लल्लाहु हुए नबी खां पोइ फिरी विया मोटी विया मुंहिंजो को है को लईअ जी लठ हुई न को माण्हू भञी आयो जो फिरी विया नबी जो फैज़ हुयो नबी जो फैज़ सुभान अल्लाह न चयो सुभान अल्लाह
1200 सालन का बाद में अचण वारो नबी जो बचड़ो अल्लाह वारो उन जी नज़र जो यो कमाल जो वाणी जी दिल तब्दील करे छडन सो क़यामत ताईं साईं मुजा दीन पखड़ी दो रहे खुदा त जेते निगाह नबूवत पई हुजे जेते मुस्तफा जी नज़र पई हुजे उन असहाबी जो अल्लाह के दो शान वधायो होंदो अरे जो सुभान अल्लाह अर्ज़ पे कयो है आम असहाबी आम कलमे पढ़ण वारा पर बुधा जेको नबी ते पहिरियों ईमान आणण वारो अल्लाह सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि सुभान अल्लाह बाद में जंगुल का बाद में ईमान आने वाला नबी जी तबलीग का बाद में ईमान आने वाला जिहाद का बाद में ईमान आने वाला तन जो शान एडो आला है एडा पेरी नजर में पेरियों पीरियों ईमान आने वालो मुझो मुर्शिद मौला अली सुभान अल्लाह सुभान अल्लाह तरतीब है इन पेरा कलमो पढ़ो इन पेरा कलमो पढ़ो बाबा वो तरतीब सा सुन्नी जी सवाद आजम जो की सुभान अल्लाह पेरो मोमिन हजरत अबू बकर सिद्दीक पर सुनन तिरमिजी शरीफ जी हदीस मदीने वाले साईं जे हदीस जो किताब हजरत सैयदना अबी हमजा रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए तमु हजरत सैयदना ज़ैद बिन अरकम रज़ियल्लाहु तआला अन्हु का बुधो चवे तो अव्वल मन अस्लम अली पहिरियों ईमान आणण वारो इस्लाम कबूल करण वारो को जान हुयो तो वो मौला अली जोर से जो सुभान अल्लाह हजरत सैयदना अनस बिन मालिक तो फरमाए ही हदीस सुनन तिरमिजी शरीफ में हजरत अनस तो फरमाए पुइसन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यौमल इत्नैन सुमर जदी नबी ते वही नाज़िल थी ऐलान नबूवत फरमायन वसल्ला अली यौम सुलसा सुभान अल्लाह मदीने वाले साईं ऐलान नबूवत फरमायो त अल्लाह जे दी मानुन डिठो त नबी इमामत पियो कराए अली उन जे पोयां नमाज पियो पढ़े सुभान अल्लाह मदीने वाले साईं फरमायो ए दुनिया वारो बुधो ओ फतेह मक्का का बाद में मदीने जो ताजदार आयो अली के हथ में हथ दे फरमाए तो ए दुनिया वारो बुधो मन कुंत मौला फहाजा अली मौला जे जो मौला मां मोहम्मद मुस्तफा करीम आया जे जो मौला मां नबी आया बुधो ते जो मौला अली सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जे जो मौला मां मोहम्मद करीम आया जे जो मौला मदीने वारो साईं ने फरमाया मुखे जेको पंहिंजो आका थो मने पंहिंजो अगवान थो मने पंहिंजो रहबर थो मने पंहिंजो रहनुमा थो मने
उनके घुर्जे तो पंहिंजो आका पंहिंजो वॾो पंहिंजो लीडर पंहिंजो रहबर अली खे तस्लीम करे। सुभान अल्लाह चएव सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह असां मौला अली के मौला मञंदा आहियूं। मौला ई असां तो मञो कोन्हे अली के ठलो मौला तो चवी हकीकी मञण वारी हीअ जमात अथई। दिल भर साईं तो चए उन जा सांग सब सहुला चवे जेको अली मौला अली उन जा सांग सब सहुला चवे जेको अली मौला तो अली मौला अली मौला चो अली मौला एतो सी कोने को हथ बार कडी मथे कहिजो अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली दिया रहंदे सदा मोमिन सुखियो रहंदे विलायत अली करामत जा सभई दर्जा उते लहंदे विलायत जा करामत जा सभई दर्जा उते लहंदे ऐ उते कर पेश जी गोला उते कर पेश जी गोला जिते आहे अली मौला चो अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला सुभान अल्लाह सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या हदीस जो किताब हजरत सैयदना फारूक आजम उमर फारूक जी दरबार लगी पैया अमीरुल मोमिनीन खलीफतुल मुस्लिमीन हजरत सैयदना उमर साईं जी दरबार लगी पैया। उन दरबार में हिकिड़ो माण्हू आयो आहे फैसले कराइण जे लाइ जे तो बेनी व बैनक हाज़ल जालिस मजलिस में हिकिड़ो माण्हू वेठो हुयो। उन माण्हू हजरत उमर खे चयो त साईं हिन खां मूंखे फैसलो वठी ॾे हे मामलो आहे हीअ ॻाल्हि आहे फैसलो करे ॾे। हजरत सैयदना हैदर करार ॾे हजरत सैयदना उमर साईं इशारो कयो अशार इला अली इब्न अबी तालिब फकाल हजरत सैयदना अली सुने दे इशारो करे उमर तो फरमाए त तव्हां जो फैसलो हजरत मौला अली कंदो। अली जे हुंदे जे मजलिस में अली वेठो हुजे कज़ा जो फैसलो अली कंदो फैसला अली कंदो जज जो अली आ मूं उमर जी हैसियत नाही जो फैसलो कया जिते अली हुंदो फैसलो वो अली पाण करे ॾींदो। हजरत सैयदना हैदर करार जे शान में गुस्ताखी बुरो चाहिए नाशाइस्ता चाहिए पुट अली जो नालो ॿुधी उन ज़माने में घणनि खे बाहि लॻंदी हे हिन दौर जी ॻाल्हि न आहे। अजीब ॻाल्हि थी वई आहे जो ज़िक्र अली ॿुधी घणनि जा वार सड़ी था वञनि। मौला जो नालो ॿुधी घणनि खे तप चढ़ी थो वञे।
अब जिक्र अली छो था के रजब में जिक्र अली न कयो यो फिलाण जो कम फिलाण जो वो महीना को मुंतखब चले अली जे जिक्र जे ला ज़माना अली जा नीह अली जा महीना अली जा त साल बि अली जा हिन सुभान अल्लाह बेशक सुभान अल्लाह बेशक सुभान अल्लाह ज़मीं बोली ज़मन बोला अली मौला ज़मीं बोली फर्क न थो पए ज़मीं बोली ज़मन बोला अली मौला अली चो अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला सुभान अल्लाह हक सुना हक हजरत हैदर करार दे फैसले जो इशारो जो कयो त हमरा चिड़ी पियो मदीने वाले साईं फरमाए सुनन तिरमिजी में ही हदीस आ हजरत सैयदना अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह तआला अन्हु तो फरमाए त मदीने में अली साईं जे दौर में मुनाफिक घणा थी गया बज़ाहिर दाढ़ी पटको दंदन तस्बीह मस्जिद नमाज त ईंदा हुया सुभान अल्लाह के लगदा हुया असां वटि क्यों दाढ़ी ॾिसी वॾा पटका ॾिसी मुंझी था पऊं ना मुंझो न हजरत अबू सईद खुदरी टीको ॿुधायो सुभान अल्लाह सचन कूड़न जी सुञाण ॿुधायो मां नथो चवां साईं हाकिम कोन थो चवे असांजो को बुज़ुर्ग नथो चवे साहबी रसूल अबू सईद खुदरी थो चवे सुभान अल्लाह मुनाफिक घणा थी विया ख़बर कोन थी पए त मोमिन कहिड़ा सुभान अल्लाह सच्चो कहिड़ा पूरो कहिड़ा हजरत अबू सईद अंसारी साहबी हुयो चए तो असां अंसारनि जी आदत हुई हीअं गॾिजी वेंदा हुयासीं पोइ जॾहिं घणा माण्हू गॾिजी वञनि कल न पई पवे त मोमिन कहिड़ा मुनाफिक कहिड़ा पोइ असां अंसारी पाण में गॾिजी मौला अली जो ज़िक्र कंदा हुयासीं अली जो नालो वठंदा हुयासीं अली जो ज़िक्र कंदा हुयासीं ज़िक्र अली ॿुधी अबा गौर कजो ज़िक्र अली ॿुधी मोमिननि जा मुंह बहकी पवंदा हुया मुनाफिकनि जा मुंह चिपा थी वेंदा हुया जबन जबन गली गली अली अली जबन जबन गली गली अली हवा तवज्जो न दिया ए साईं नारो है मौला अली जो हिकवे जा मुंह ॾिसो से पास में केॾो ख़राब सुभान अल्लाह अल्लाह कदो जे अहिड़ो आयो हूंदो त वींदो त अली जी मोहब्बत खणी पोइ बेशक सुभान अल्लाह असांखे वो खपे ई कोन चवे तो मां पीर आहियां चवे तो मां मौलवी आहियां चवे तो मां वॾो रहबर आहियां अॻवान आहियां जे अली खे नथो मञी त असां तुंहिंजे मुंहं ते थुक बि हण पसंदि हक सुभान अल्लाह बेशक बेशक फिलाणे खे छो था ॻाल्हायो फिलाणे खे हलो अली खे त ॻाल्हाए उते नथा चओ बाक़ी तव्हां उन मौलवी जी इज़त प्यारी आहे अली जी इज़त प्यारी न आहे लख मौलवी पीर असां अली जी चुटीअ तां कुर्बान कयो अली 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 जो ज़िक्र नथो वणे अली जो तरीक़ो नथो वणे
फारूक आज़म उमर फारूक कयो सुभान अल्लाह उमर जी गाल तो मन दो न सुभान अल्लाह बेशक फारूक आज़म जो उमर तो मन दो न सुभान अल्लाह उमर फारूक हुन जो हैदर करार जी गुस्ताखी कया हुन जो मौला अली जे बारे में बुरो लफ्ज चयो सैयदना उमर फारूक फनहद उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु उमर गुस्से में उठी बीठो अन मजलिसी जे मसनद ते वेठो हुयो जे चाय ते वेठो हुयो कावड़ में उठो गुस्से में उठो ओ जे तो गुस्ताख अलिया सैयदना फारूक आज़म छा कयो अखज़ बितलबी बिही हत्ता शालहु मिनल अर्द सुभान अल्लाह सुभान अल्लाह गिरबान मां पक्तन हैदर करार जे दुश्मन जे गले मां पकड़े उमर को सही पहलवान मर्द हुयो एक तवारो ताकत वारो तो नबी सही फरमायो उमर तुझी हैबत खा मारो मुनाफिक त टिजन था पर जो तू गुजरंदो ही तुझे पासे का शैतान 40 मील परे भजी विंदो सुभान अल्लाह चमन चमन नगर नगर उमर 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 चमन चमन नगर नगर उमर 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 सो उमर पहलवान सो बहादुर सो जर्री सो थियो अली जे दुश्मन जे गले मां पकड़े हिय जो मथे खणी पन ते सोन सा है सुभान अल्लाह सुभान अल्लाह हजरत सैयदना उमर सही छा कयो हत्ता शालहु मिनल अर्दे अली जे दुश्मन के जमीन ते हयई सुम काल अतदरी मन सगरत ओ मुनाफिक उन भागा खबर थई तो केजी तस्वीर कया के नंढो चयो केजी गुस्ताखी कई थई खबर थई अली केरा मौला या मौला कुल मुस्लिमीन सुभान अल्लाह सुभान अल्लाह अली त खबर थई अली केरा अली उहो जवाना जेको मुंहिंजो बि मौला है त हर मुसलमान जो मौला है सुभान अल्लाह सुभान अल्लाह अली वो जवाना उमर तो चवे फारूक आज़म तो फरमाए अली वो जवाना जेको मोमिनन जो बि मौला है त मूं उमर जो बि मौला है सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु सुभान अल्लाह साईं करीम ने फरमायो फिकी हदीस उन जे आखिरी आखिरी लफ्ज ये भी सुनन तिरमिज़ी शरीफ में मदीने वाले साईं फरमायो अलीयन मिन्नी व अना मिन्हु अली मुम्मा मा अली मंझो है सुभान अल्लाह सुभान अल्लाह हजरत इमाम तिरमिज़ी रहमतुल्लाह अलैह फरमाए तो हाजा हदीसुन हसनुन सही व ये हदीस सही हसना ऐ नबी तो फरमाए अली मुम्मा मा अली मंझो है सुभान अल्लाह नबी से हैदर करार के फरमायो अली लहमुक लहमी जिस्मुक जिस्मी दमुक दमी अली तुझो जिस्म मुझो जिस्म तुझो रत मुझो रतवा तुझो दुश्मन मुझो दुश्मन तुझो दोस्त मुझो दोस्त तो सा मोहब्बत रखण वारो जण मूसा मोहब्बत रखण वारो तो सा अदावत रखण वारो जण मूसा अदावत रखण वारो तो मुझा दोस्तो अली सा प्यार करण वारा जो अली सा चाहत रखण वारा जो मौला अली जा हुबदार बणजो अदावत सा परे भजो अदावत रखण वारन खां
दूर थो अली जे मोहब्बत रखण वारा क़यामत जो ॾिहाड़ो थींदो मदीने जो ताजदार जो फरमाए सब खां पहिरियां मां जन्नत में वेंदुसि सुभान अल्लाह सुभान अल्लाह अली जेदा फरमान अली पहिरियां पहिरियां मां जन्नत में वेंदुसि मुंहिंजे सॼे पासे तो अली हूंदे असांजे पोयां असांजा पुट हूंदा उन्हनि जे पोयां असांजूं सालूं हूंदियूं पहिरियां पहिरियां असां जन्नत में वेंदासीं हैदरे करार हथ बधी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह ओ मुंहिंजा दिलबर नबी ओ मुंहिंजा आका असांजो जन्नत में वेंदासीं असांजा पुट असांजो ज़ालूं असांजो घराणो हर ई जन्नत में वेंदासीं मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा हबीब ओ मुंहिंजा आका अली अर्ज़ करे या रसूल अल्लाह तो उहे माण्हू किथे हूंदा उहे माण्हू किथे वेंदा जेके असां सां प्यार करण वारा आहिनि असां सां रखण वारा आहिनि असां सां चाहत रखण वारा आहिनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये जमात जेका मौला अली सां सुभान अल्लाह सुभान अल्लाह न चयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मूंखे हर उन्वान वणंदो आहे मां मुबल्लिग आहियां फ़क़ीर माण्हुनि ताईं दीन जो पैगाम पहुचाईंदो आहियां पोइ साईं मुंहिंजा कहिड़ो उन्वान रखंदो आहे जलसे जो पर उहो जलसो जंहिंमें मौला अली जो उन्वान हूंदो आहे मां शौक़ सां उन जलसे में वेंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह उहो माण्हू बि मूंखे ॾाढो वणंदो आहे जेको अली जो ज़िक्र कराईंदो आहे सुभान अल्लाह ऐं हाकिम सां अल्लाह जो कदम असांजा त पुराणा किस्सा आहिनि पुराणी मुंहिंजे बाबा साईं जे करे वॾी मोहबत आहे पर अली जो ज़िक्र कराए थो अञा वधीक मोहबत आहे सुभान अल्लाह माशाअल्लाह मदीने वाले साईं के अली अर्ज़ के या रसूल अल्लाह असां तो जन्नत में वेंदासीं बच्चा ॿार हसन हुसैन इमाम ज़ैनुल आबिदीन मोहम्मद बाकिर अली रज़ा मूसा काज़िम हसन अस्करी हर जन्नत में पिया वेंदासीं असांजूं ज़ालूं असां सां गॾु हूंदियूं असांजा बच्चा असां सां गॾु हूंदा या रसूल अल्लाह से किथे वेंदा जेके असां सां दिलि लाइण वारा आहिनि असां सां मोहब्बत रखण वारा आहिनि आका फरमायो अली दिलगीर न थी अली परेशान न थी अॻियों अॻियों असां हूंदासीं असां दुनिया पोयां हूंदी दुनिया परे हूंदी अवल असां सां गॾु असांजे लॻ असांजे वेठे उहे हूंदा जेके अहल बेतन सां मूं सां प्यार कंदा नबी सां जंहिंजी मोहब्बत अली सां जंहिंजी मोहब्बत इमाम हसन हुसैन सां जंहिंजी हुक नबी जी मियाणी जन्नत जी मालिकाणी सहरा पाक सां क़यामत जे ॾियारे उन्हनि सां उन्हनि जे टोले में ॻणाए उन्हनि खे जन्नत में रवानो कयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जो ख़बर आहे में टोले जो साथ खपे कि न खपे खपे कंहिंखे खपे सुभान अल्लाह दिल में अली जी मोहब्बत रखो दिल में साईं सां हुब रखो मोहब्बत रखबी आहे त मोहब्बत जो असर नज़र ईंदो न चयो सुभान अल्लाह अली जी मोहब्बत भंग सां न हुई मकान सां न हुई नशे सां न हुई अली जी मोहब्बत साईं मुंहिंजा घोड़े जी पूजा करण जे लाइ न हुई अली जे हथ में झंडो हुयो अली झंडे जे आड़ो झुकियल कोन हुयो अली जी मोहब्बत नमाज सां हुई अली जी मोहब्बत रोज़े सां हुई अली जी मोहब्बत जिहाद सां हुई जे अली सां प्यार अथई त अली जे तरीक़े खे बि अपनाए ॾेखार मुर्शिद मौला अली जो गुलाम हजरत सैयदना कंबर रज़ियल्लाहु ताला अन्हु कंबर तो चवे हजरत हैदर करार खे हिकड़े दिहाड़े फजर जी नमाज खां बाद में मस्जिद मां बाहर निकरंदे ॾिठो सामो सिज उभरे पियो हैदर करार सिज खे ॾिसी फरमायो ओ सिज गवाह जा पूरी जिंदगी अली तोखे लहंदे उभरंदे ॾिठो अली तोखे उभरंदे बि ॾिठो तोखे लहंदे बि ॾिठो वक़्त ते नथो हुए वक़्त ते चढ़ंदो हुए पर मुंहिंजे करे वरी तूं उभरी आयो हुए वरी मूं नमाज़ पढ़ी हुई
ओ सिज तू गवाह जा तोखे कमाल दे उभरंदे दिसंदो आया तुझे उरूज ज़वाल के दिसंदो आया पर ओ सिज गवाह जा अली के तो कदे गिफलत में कोन डिठो हुंदो अली के तो कदे निंड में कोन डिठो हुंदो जदे भी तू लथो उभरियो हुंदे त अली के पंजे रब सां इबादत में डिठो हुंदे पंजे अल्लाह जो जिक्र कंदे डिठो हुंदे पंजे मालिक जी याद में मशगूल सुभान अल्लाह सुभान ओ अली जा हुबदारो ओ अली सा दिल लाइण वारो चौथा गिफलत में जिंदगी गुजारियो अली जो तरीको इहो नाहे जो छेड़न में पो फसादन में पो बदलन वठण वारा जो मानन सा अदावत रखण वारा जो ये न कयो अली माफी ॾियण वारो हुयो तव्हां बि माफ़ करण वारा सुभान अल्लाह सुभान अल्लाह हलंदे जंग में जंग हले पई तवजो आखिरी ॻाल्हियूं बाक़ी 5 मिंट तवजो ॾियो दुश्मन हैदर करार जे वर में आयो अली जे मुकाबले में केर बीहंदो साईं दस हेठि तलवार हथ में अन्या ये वार करण वारा हुया तो हुन छा कयो हजरत हैदर करार दे थुक उछलाई गुस्सा की कई थुक जो उछलाई तो सैयदना हैदर करार तलवार पहुंची साईं फरमाया वन तो माफ कयो मानो जो सही दुश्मन ना काफरा साईं फरमाया अग में मारियास पियो अल्लाह जेला अग में कत्ल पियो कयास रब जेला जिहाद ते आयो हुयस पर जडे हुन मुंडे गुस्ताखी कई मुंजी गुस्ताखी कई तो मुझे दिल में यो जो तो बदलो वठास अली अल्लाह का सिवा पियो केजो बदलो ना है वठा सुभान अल्लाह अली बनी जात जो बदलो ना है वठो वन को माफ कयो मास वरी बे भेरे जे आयो तो जिहाद में मारी दो सांस इया अता दिसी वो मानो अली जे कदमन ते किरी पियो कलमो पढ़े मुसलमान सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं खुला जा मुसलमान वरी छा था कन ओ 5 सालन वारी दुश्मनियूं वेझो वेठा आहिनि सीने में हर मिले त खंडराटी पटियास सुभान अल्लाह बंदूक खयो वठंदा ओ पियो न हूंदो त घर में बसरन कपण वारी काठी खणी बारो मिले की बदलो वठा उठ अली जो हुबदार आई त ये कम छडे दे माफी ॾियण सिख माफी ॾियण सां इज्जत घट भी ना है माफी ॾियण सां इज्जत अल्लाह वधाईंदो सुभान अल्लाह अञा जोर सां जो सुभान अल्लाह मुझो मुर्शिद मौला अली सखी हुयो सखावत करण वारो हुयो दरवाजे ते माण्हू ईंदो हुयो सवाल कंदो हुयो सदा हणंदो हुयो घर में हिकड़ी मानी हुई पंहिंजे खाने जे लाइ हूंदी हुई न पंहिंजे पेट खे बुखियो रखंदा हुया उहा मानी अल्लाह जी राह में ख़ैरात करे छॾी सुभान अल्लाह अली जो हुबदार आई त सखी थी अली जो हुबदार आई त नमाज अली जो हुबदार आई त दीन सां दिल अले ॻाल्हि सम्झ में अचे थी सुभान अल्लाह मुर्शिद मौला अली पूरी जिंदगी दीन जी खिदमत कंदे वक्त गुजारियो कदे बेदीनी जे लाइ अली जी तलवार न निकती अली जॾहिं वक्त गुजारियो त मदीने वाले साईं जी दीन में खिदमत कंदे वक्त गुजारियो अञा जोर सां जो सुभान अल्लाह तू अली जो हुबदार आहीं त अली जे तरीक़े ते हल तू भी दीन जो खातिम थी ॾेखार या त तू आलिम थी या त तू मुफ्ती थी ऐं ॿारनि खे पढ़ा बचड़नि जी ख़िदमत कर उन्हनि खे दीन जो दर्स ॾे भला जे तो वटि वक़्तु न आहे तुंहिंजूं मसरूफ़ियतूं तोखे इजाज़त नथियूं ॾियनि त पोइ उन्हनि जो ख़ैर ख़्वाह थी जेके दीन सेखारण वारा सुभान अल्लाह